नमस्ते दोस्तों। हरीश करमचंदाणी जो कविताउनि जो किताबु आहे गुम थियल टहक। गुम थियल टहक इन मां इन सब्जेक्ट ते टे कविताऊं पेश करे रही आहियां। पहिरीं कविता आहे पाण मुरादो। किताबु पढ़ंदे हिकु हंधि आयो लफ़्ज़ पाण मुरादो। अज़ ख़ुदि शिद्दत सां यादि आई मूंखे पंहिंजी माउ। संदसि ज़बान ते उन्हीअ लफ़्ज़ खे ॿुधंदो हो सदाईं। जॾहिं हूअ ॾिसंदी हुई संदसि चए खां अॻु ई असीं ॿार कंदा हुआसीं पंहिंजो कमु। ॿुधीसि पंहिंजी सारा माउ जी ॿोली वधीक मिठी लॻंदी हुई। ॿी कविता कुझु कोन थींदो हो अहिड़ो कुझु बि अणवणंदड़ जंहिंसां लॻंदो होसि दिलगीर। या वरी मूड ख़राब त सम्झी वेंदी हुई मुंहिंजी माउ जो थी। ॼाणींदी हुई त आहियां घणो हसास दिलि। अॼु जॾहिं चौधारी डपु ऐं दहशत कोरोना जो हर को हिक ॿिए खां वेंदो दूर थिए, टीवी अख़बारूं व्हाट्सएप तव्हांजो यारनि दोस्तनि जा मैसेज वधाइनि वेतर भउ। कन सिकनि था ॿुधण लाइ माउ जे वातां ॿ ॿोल। कुझु कोन थींदो कुझु बि कोन। हा इहो सच हो। अलाए छो रहंदो होसि बेओनो। जेसी जीअरी हुई माउ जी हूंदे कॾहिं बि न थियुसि डप जो शिकार। टी कविता आहे अखि छिंभ में। ॿ कदम बि त कोन हुअसि दूर। विच में महज़ हिकु परदो हो। ओचितो रड़ कई नर्स। हुअ न हुई हिते। हा मुंहिंजी माउ हुते कोन हुई। वेई हली एतिरो परे जितां केर बि मोटियो नाहे।